ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। हर ब्राह्मण चैतन्य तारामंडल जो श्रृंगार। 1981 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा चवनि था ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा अव्यक्त बाप दादा ज्ञान सितारनि प्रति चवनि था। अॼु ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा पंहिंजे तारामंडल खे ॾिसण आया आहिनि। सितारनि जे विच में ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा ॿई ही साथ में आया आहिनि। ज्ञान सूर्य शिव बाबा, ज्ञान चंद्रमा ब्रह्मा माँ और असां सभु सितारा। वैसे साकार सृष्टि में सूर्य चंद्रमा और साथ साथ में सितारा इकट्ठा न हूंदा आहिनि, लेकिन चैतन्य सितारा सूर्य चांद साथ में हूंदा आहिनि। है न। त इहे त विजुअलाइजेशन असां करूं कि कीअं ज्ञान सूर्य शिव बाबा ब्रह्मा बाबा में ईंदा आहिनि अव्यक्त वतन में। पोइ वो असां सभु सितारनि जे विच में बाप दादा ईंदा हुआ। लेकिन बाबा चवनि था ये सितारनि जो अलौकिक संगठन आहे। ये सितारनि जो अलौकिक संगठन आहे। त अॼु बाप दादा भिन्न भिन्न सितारनि खे ॾिसनि था। है न। ॾिसो हर सितारे, जीअं तव्हां सितारा आहियो, तव्हां द्वारा ॿिया सितारा बि जगमगाया हूंदा, त उहो तव्हांजे ग्रुप में अची विया। त ईअं सोचो ज्ञान सूर्य शिव बाबा ज्ञान चंद्रमा सां और ज्ञान चंद्रमा ब्रह्मा मां ऐं असां सभु सितारा। ऐं सितारा कीअं आहिनि? जीअं सम्झो दादियुनि जो सितारो ऐं उन्हनि सां गॾु पोइ उन्हनि द्वारा जो उन्हनि खे फॉलो, ब्रह्मा बाबा खे फॉलो करण वारा कई। वैसे त बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा खे फॉलो करो, लेकिन कई दीदियुनि दादियुनि खे बि फॉलो कंदा आहिनि। है न। त उहो जीअं उन्हनि जे ग्रुप में अची विया। त ईअं मतिलबु संगठन वेठो आहे। त बाप दादा भिन्न भिन्न सितारनि खे ॾिसनि था। हर सितारे में पंहिंजी पंहिंजी विशेषता आहे। नंढा नंढा सितारा बि हिकु तारामंडल खे ॾाढो सुठो शोभनीक ठाहिनि था। नंढा नंढा सितारा बि हिन तारामंडल खे ॾाढो सुठो शोभनीक ठाहिनि था। वॾा त वॾा आहिनि ई, लेकिन नंढनि जी चमक बि संगठन जी शोभा वधाए थी। बाप दादा इहे ई ॻाल्हि ॾिसी ॾिसी हर्षित थींदा आहिनि कि हर हिकु सितारो केतिरो आवश्यक आहे न। हर ॾिसो जेकी आत्मा बाबा खे बाबा चईंदी आहे, मुंहिंजो बाबा जीअं चईं, त ज़रूरु हुनजो कोई न कोई पार्ट आहे सत्य त्रेता में। तॾहिं त उहा आई आहे न हिन संगठन में। त असां कंहिंखे बि ईअं न चई सघंदा आहियूं कि कंहिं कम जो न आहे। है न। उहो त बाबा ई ॼाणे, बाप दादा ॼाणे, उहो सितारो ॼाणे। है न। त बाबा चवनि था वॾा त वॾा आहिनि ई, लेकिन नंढनि जी चमक सां संगठन जी शोभा वधे थी। बाप दादा इहे ई ॻाल्हि ॾिसी ॾिसी हर्षित था थियनि कि हर हिकु सितारो केतिरो आवश्यक आहे। हर हिकु सितारो केतिरो आवश्यक आहे। नंढे से नंढो सितारो भी अति आवश्यक है।
महत्वपूर्ण कार्य करण वारो आहे न, त बाप दादा हर एक जी महत्व खे ॾिसनि पिया। बाप दादा हर एक जे महत्व खे ॾिसनि पिया। जीअं हद जे परिवार में माउ बाप हर ॿार जे गुणनि जी, कर्तव्यनि जी, चाल चलन जी ॻाल्हि कंदा आहिनि न, वैसे बेहद जा माँ बाप ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा बेहद जे परिवार व सर्व सितारनि जी विशेषता जी ॻाल्हि करनि था। त बेहद जो बाबा शिव बाप ब्रह्मा माँ, ब्रह्मा बाप व चंद्रमा अॼु चारों, वैसे बेहद जा माँ बाप मतलब शिव बाप ऐं ब्रह्मा माँ पंहिंजे परिवार व सर्व सितारनि जी विशेषता जी ॻाल्हियूं था करनि। त सोचो तव्हां में छा विशेषता आहे जंहिंजे कारण तव्हांखे बाबा चुनई, त हुन विशेषता द्वारा तव्हांखे बाबा ॾिसनि था। तव्हां में बाबा भरियईं बि है न। असां में त विशेषता आहे कि असां बाबा खे पहचाने वरितो। बाबा ई एॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई। उन खां पोइ बाबा असां में विशेषता भरे करे कार्य कराईंदा बि आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजो हर बार विशेष आहे। ब्रह्मा बाप ऐं चंद्रमा व चंद्रमा चारों ओर विश्व जे कोने कोने में चमकंदे हुए पंहिंजे सितारनि खे ॾिसी ख़ुशी में विशेष झूमनि पिया। त सोचो ब्रह्मा बाबा खे केॾी ख़ुशी थींदी हूंदी। ब्रह्मा बाबा खे सभिनि खे ॾिसी ख़ुशी बि थिए कि केरु छा ठाहींदो, कंहिंमें कहिड़ी कहिड़ी विशेषता आहे न। बाबा त हमेशह हर ॿार खे विशेषता अनुसार ई ॾिसंदा आहिनि न। त बाबा खे त हर ॿार सुठो लॻंदो है न। त तव्हां बि हर हिक खे हुनजी विशेषता अनुसार ॾिसो त तव्हांखे कोई माण्हू ख़राबु लॻंदो ई न। ज्ञान सूर्य बाप खे हर सितारे जी आवश्यकता ऐं विशेषता ॿुधंदे हुए एतिरो हर्षित पिया थियनि कि ॻाल्हि न पुछो। सुञाते हुए मतलब ॿुधाईंदे हुए ब्रह्मा बाबा शिव बाबा खे ॿुधाइनि था कि हीअ आत्मा हीअं कंदी आहे, हीअ आत्मा जो हिन जो इहो पार्ट आहे, हीअ हीअं थी करे, हीअ हीअं थी करे। त बाबा चवनि था ज्ञान सूर्य बाप खे हर सितारे जी आवश्यकता ऐं विशेषता ॿुधाईंदे हुए ज्ञान चंद्रमा बाबा ब्रह्मा बाबा हर्षित पिया थियनि, एतिरो हर्षित पिया थियनि कि ॻाल्हि न पुछो। हुन समय जो चित्र बुद्धि योग जी कैमरा में खींचे सघंदा आहिनि। हुन समय जो चित्र त बाबा चवनि था पंहिंजी बुद्धि द्वारा इमेजिन करो कीअं शिव बाबा खे ब्रह्मा बाबा ॻाल्हियूं ॿुधाईंदा हूंदा है न। साकार में जंहिं अनुभव कयो उहो त सुठी तरह सां ॼाणे सघंदा आहिनि। सुठी साकार में ब्रह्मा बाबा खे जॾहिं उमंग ईंदो हूंदो न, त ॾिठो हूंदो उते ॿारनि, त उन्हनि खे पतो आहे कि ब्रह्मा बाबा खे जॾहिं उमंग न ॿुधियो आहे न कि ब्रह्मा बाबा खे एॾो उमंग ईंदो हुयो कि नंढो सो कृष्ण जीअं हीअं हलंदो न बांबड़ा पाए करे, त ब्रह्मा बाबा हिस्ट्री हॉल में ईअं हलंदा हुया। साकार में जे अनुभव कयो उहो त सुठी तरह सां ॼाणे सघंदा न। चहिरो साम्हूं अची वियो न, छा ॾेखारे में ॾिए थो। तव्हां बि इमेजिन करो बुद्धि द्वारा। बाबा जी शिकिल त पतो ई आहे। एतिरो हर्षित पिया थियनि कि नैननि में मोती चमकनि पिया, है न। नैननि में मोती चमकनि पिया। अॼु जीअं जौहरी हर रतन जी महिमा करनि पिया न, तव्हां सम्झंदा आहियो कि तव्हां सभिनि जी छा महिमा कई हूंदी है न।
चेक करो ख़ुदि जी महिमा खे बाबा खे चओ बाबा तव्हां मुंहिंजी छा महिमा कई त बाबा ॿुधाईंदा। पंहिंजी महानता जी महिमा खे ॼाणंदा आहियो न। सभिनि जी विशेष हिकु ॻाल्हि जी विशेषता व महानता ॾाढी स्पष्ट आहे। जो कोई बि महारथी आहे या प्यादो आहे, नंढो सितारो आहे या वॾो सितारो आहे, लेकिन बाप खे ॼाणण जी विशेषता, बाप जो ठहिण जी विशेषता इहे त सभिनि में आहे न, है न। बाबा हमेशह चवंदा आहिनि अगरि तव्हांखे ॿियो कुझु न नज़र अचे त इहे त सोचो कि हुन सितारे बाबा खे मुंहिंजो बाबा चई करे पहचानियो त अथई, है न। हुन सितारे एॾा सारा सितारा आहिनि, भले कोई कंहिं कम जो ई न आहे, मतिलबु कुझु बि अगरि सम्झो कोई मुरली बि नथो पढ़े ॿुधे, कोई धारणा बि नथो करे, सेवा बि नथो करे, भले हुते वेठो आहे, खाए थो, कुझु बि करे थो, लेकिन हुन आत्मा दिलि सां चयो अथई मुंहिंजो बाबा, त जीअं हुनजी डोर बाबा सां जुड़ी वई। ऐं हुन ब्रह्मा तन द्वारा पहचाने अथई, ब्रह्मा बाबा खे बि मञे थो, पर कुझु धारणा न आहे, लेकिन त बि उहो दिलि सां चए त हुन मुंहिंजो बाबा त ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा सां कनेक्शन में आहे, त स्वर्ग में त ईंदो ई सही, है न। मुरली त ॿुधे थो न, कुझु त ज्ञान हूंदुसि। बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजो ज्ञान कॾहिं वेस्ट न वेंदो आहे। तॾहिं त शिव बाबा खे भोलो भंडारो चईंदा आहिनि न। तव्हांजे लाइ भले ई उहो ईअं ई उहो माण्हू वेठो आहे, ईंदो आहे, कंदो आहे, लेकिन शिव बाबा, ब्रह्मा बाबा त उनखे कोई न, हुनजी विशेषता अनुसार ॾिसो जेका हुते रखवाली करण वारा हूंदा, जो गेट कीपर हूंदा, उहे छा कंदा आहिनि, वॉचमैन छा कंदो आहे, है न। तव्हांखे लॻे तव्हांजे घर में कोई ॿुढो सुम्ही पियो आहे, है न, कोई बुज़ुर्ग, माण्हुनि खे लॻंदो आहे न कि इहो बुज़ुर्ग छा थो करे, हिनखे छा रोटी ॾियूं, लेकिन तव्हांजी एब्सेंस में उहो घर में वेही करे रखवाली त करे थो, है न। कम से कम तव्हांखे इहो त लॻंदो, तव्हां ॿाहिरि वेंदव त तव्हां चईंदव त सही हा मुंहिंजी ससु घरु वेठी आहे, गेट त खोले सघंदी न। अॼुकल्ह त बटन वारा गेट बि आहिनि, बटन त दॿाईंदी कम से कम, है न। ईअं न चइबो आहे। ॾिसो गवर्नमेंट बि है न, कोई माण्हू जॉब कंदो आहे न त रिटायरमेंट ते उन्हनि खे पेंशन ॾींदा आहिनि। त तव्हांजी ससु हाणे कुझु नथी करे सघे, लेकिन हुन तव्हांजो घरु त संभालियो अथई न, तव्हांखे घरु त ठाहे ॾिनो अथई, तव्हांखे पुटु त ॾिनो अथई पंहिंजो वॾो करे, जंहिंजे कमाई ते तव्हां हाणे खाओ था। भले तव्हां बि कमु था करो, लेकिन भई हिकु इंसान खे वॾो करणु केॾी महिनत जी ॻाल्हि आहे न। मतिलबु हिकु पेड़ खे वॾो करे हाणे फल निकिता आहिनि त तव्हां खाओ, पोइ जीअं पेड़ वॾो करियो, उनखे बीज बोयो, उनखे वॾो कयईं, उहो बि त खाए न वीचारा, न। कॾहिं कॾहिं बि है न, जेका बुज़ुर्ग हूंदा आहिनि न, भले तव्हां नथा करे सघो न त हिकु माई रखी छॾो उन्हनि जे लाइ, लेकिन कॾहिं बि उन्हनि खे न कंदा करो। उहो पंहिंजे पुट खां केतिरा बि पैसा वठे, उहो ॼाणे हुनजो पुटु ॼाणे, तव्हांजो कोई मतिलबु न आहे उन्हनि चइण जो कि तव्हां पंहिंजी माउ खे छो था ॾियो। छो जी हुनजो शरीर वॾो कयो अथई, हुनखे पढ़ायो लिखायो, जो बि कयो अथई, उहो ॼाणे हुनजो पुटु ॼाणे, है न। तव्हां पोइ पहिरियों हुनजी माउ, हुनजो पुटु। तंहिंजे करे कॾहिं बि इहा ग़लती कॾहिं न करणी खपे, जंहिंजे कारण माण्हुनि खे दोष पवंदो आहे न अॼुकल्ह। ॾिसो तव्हां अगरि तव्हांजी माउ जे ऐं तव्हांजे विच में अगरि तव्हांजो पति चए कि हाणे तूं पंहिंजी माउ सां न ॻाल्हाईंदी आहे, हुते न वेंदी आहे, हुननि खां कुझु बि वठंदी आहे न, उन्हनि खे कुझु बि न ॾींदी आहे, त तव्हां कंदा?
त तव्हां हीअं कीअं अॼुकल्ह लेडीज़ कंदी आहे न, पंहिंजे पति खे हा भई अलॻि करे पोइ उन्हनि जे संबंधियुनि जे लाइ बि भड़काए छॾंदी आहे। अरे तव्हांजी नथी ठहे त तव्हां अलॻि न ॻाल्हाए न, हुनजे पंहिंजे पति खे उन्हनि जे संबंधियुनि सां भड़काए करे दूर छो था करो। ये ग़लती कॾहिं न करणी खपे, न त पोइ माण्हुनि खे उहो ई भुगतणो पवंदो आहे। कुझु बि करण खां पहिरियों इहो सोचो कि अॼु मां ईअं कंदमि त कल्ह मूंसां गॾु छा थींदो। जज थियण जी, वकील थियण जी कोशिशि न करो। जो नियम आहे, जो मर्यादाएं आहे, उन्हनि जे हिसाब सां हलो। न त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो बाबा त हर हिक जी महिमा खे ॼाणंदा आहिनि। कोई अचे बि थो, छा बि करे थो, उहो ॼाणे। तव्हां बाबा खे चई छॾो या निमित खे चई छॾो। तव्हां छो उन्हनि जे लाइ बुराई था करो कि इहे त कुझु बि नथो करे, हीअं थो करे, हूअं थो करे, मतिलबु ई न आहे। सभिनि जी हिकु ॻाल्हि जी विशेषता व महानता ॾाढी स्पष्ट आहे। जो कोई बि महारथी व प्यादो हुजे आहे, लेकिन हर हिकु दिलि सां चए तई मुंहिंजा बाबा। बाप खे वॾे वॾे शास्त्रनि जी अथॉरिटी, धर्मनि जी अथॉरिटी, विज्ञान जी अथॉरिटी, राज्य जी अथॉरिटी, वॾे वॾे विनाशी टाइटल्स जी अथॉरिटी उन्हनि न ॼाणियो, लेकिन तव्हां सभिनि ॼाणे वरितो। हा, केॾी वॾी ॻाल्हि आहे न कि दुनिया जा वॾा वॾा विद्वान पंडित शास्त्रनि जी अथॉरिटी, धर्मनि जी अथॉरिटी, ज्ञान जी अथॉरिटी, राज्य जी अथॉरिटी, वॾे वॾे विनाशी टाइटल्स जी अथॉरिटी वारा बाबा खे ॼाणे विया। बाबा खे न ॼाणियो अथनि उन्हनि, लेकिन हुन आत्मा पहचाने छॾी। मतिलबु जंहिं बि पहचानियो, उहो त अञा ताईं आह्वान था करनि जेका दुनिया वारा आहिनि। शास्त्रवादी अञा हिसाब ई लॻाइनि था कि अञा भॻवानु अचण में एतिरा साल आहिनि। विज्ञान पंहिंजी इन्वेंशन में एतिरा लॻल आहिनि, शास्त्रवादी त अञा ताईं हिसाब लॻाइनि था कि अञा कलयुग एॾो समय हलंदो। ऐं विज्ञान वारा छा था करनि, उहे पंहिंजे इन्वेंशन में एॾो बिज़ी आहिनि जो बाप जी ॻाल्हियूं ॿुधण और सम्झण जी फ़ुर्सत ई न आहे उन्हनि खे। पंहिंजे ई कार्य में मग्न आहिनि, है न। राज्य जी अथॉरिटी, पंहिंजे राज्य जी कुर्सी खे संभालण में ई बिज़ी आहिनि। फ़ुर्सत ई न आहे उन्हनि खे। राज्य वारा जेका अॼु हितां इलेक्शन लड़िया त उहो त पंहिंजी कुर्सी खे संभालण में ई लॻल आहे न। कुर्सी खे संभालंदे केतिरनि जी त ग्लानी करे छॾंदा आहिनि, केतिरनि खे त उल्टो सुल्टो ॿुधाए वठंदा आहिनि, है न। लेकिन बाबा चवनि था धर्म नेता आहियूं, पंहिंजे धर्म खे संभालण में बिज़ी आहिनि कि किथे असांजो धर्म प्रायलोप न थी वञे। हाणे सिंधी माण्हू करनि था न, ईअं हर धर्म में कुझु न कुझु थींदो रहंदो आहे। हाणे सिंधी माण्हुनि जे मथां बि माण्हुनि चयो उल्टो सुल्टो त उहो बि निकिता आहिनि। असांजे धर्म जी कोई वैल्यू न रहे, इन करे उहो बि निकिता आहिनि। त जो अलॻि अलॻि धर्म आहिनि, भई असांजे धर्म वारनि खे ईअं कीअं था चओ तव्हां। छो जी सभिनि खे डपु आहे न। अॼु कंहिं चयो कंहिं धर्म जे बारे में, अगरि हुन जे धर्म जा माण्हू न निकिता ॿाहिरि सड़क ते त ईअं त माण्हू उन्हनि खे अॻियां हली पोइ कोई बि उन्हनि खे कुझु बि चई सघंदो आहे, कोई बि लॉ कढे मारणु शुरू करे छॾनि। त इन करे जेका धर्म जा वॾा वॾा नेतायूं आहिनि, उहे पंहिंजे धर्म खे संभालण में बिज़ी आहिनि, किथे असांजो धर्म प्रायलोप न थी वञे, है न। जीअं शुरू में आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्मायूं हुयूं, उन्हनि जा ओड़ा उन्हनि खे सभु कुझु हुयो, लेकिन उहे पंहिंजे धर्म खे एक्सेप्ट ई न बि करे सघनि न कि असां हिन धर्म जा कीअं थी सघंदा आहियूं, छो जो असां त विकारी थी वियासीं।
त हुन समय कोई बचियो ई न, छोकी सभिनि खे विकारनि जे वश थी करे कर्म करिणो ई पियो। बाबा बि चईंदा आहिनि रावण राज्य शुरू थी वियो, है न। कोई अगरि सोचे हा हुन समय कि न न असांजे धर्म में त हीअं विकार में न वेंदा आहिनि ऐं हीअं आंदोलन करे हा त बि कुझु बि न थी सघे हा, छोजी निर्विकारी दुनिया, विकारी संवत शुरू थी वियो। लेकिन हाणे जेका धर्म आहिनि, नथा नंढा नंढा मथ पंथ बि आहिनि, उहो त सोचदा न भई हिन समय त माण्हू उन्हनि जे धर्म खे हेठि किराइण जी कोशिशि था करनि। त हर हिक खे पंहिंजे धर्म नेता आहिनि त हिन में बिज़ी आहिनि, किथे असांजो धर्म गुम न थी वञे, इन असांजे में ख़ूब बिज़ी आहिनि। कॾहिं सन्यासिन खड़ा बि ईंदा आहिनि, कॾहिं किसान खड़ा बि थी वेंदा आहिनि, कॾहिं कोई धर्म वारा असांजे धर्म खे ईअं छो चयो, असांजे धर्म में ईअं न हूअं न। लेकिन तव्हां सभु आवाज़ जे बदिले असां बाबा सां मिलन था मल्हायूं। असां सभु छा था करूं, बाबा सां मिलन था मल्हायूं। ये विशेषता व महानता सभिनि जी आहे। हर बाबा जो ॿार चइण खां पोइ बाबा हिकु बार उन आत्मा मुंहिंजो बाबा चई त मुंहिंजो बाबा चइण खां पोइ उहो बसि बाबा सां कीअं बि रीति सां मिलन मल्हाईंदी ई रहंदी आहे। भले हुनखे मुरली सम्झ में न अचे, भले हुनखे सेवा न अचे, भले ब्रह्मा भोजन खाईंदी रहे आराम सां मस्तु रहे, लेकिन ब्रह्मा भोजन खायां थी शिव बाबा जो घरु आहे इहे त यादि रहंदो न। त बाबा चवनि था इहा विशेषता व महानता सभिनि जी आहे। ईअं त न सम्झंदा आहियो कि असां में छा विशेषता आहे, व असां में त गुण आहे ई न, है न। ईअं न सम्झो कि अगरि तव्हां सेंटर ते मुरली नथा ॿुधाए सघो, टीचर न आहियो, सेंटर इंचार्ज न आहियो, या कुझु ॿाहिरि सेवा नथा करो त तव्हां सोचो था कि असां में छा विशेषता आहे। असां कल्ह बाबा चई न, गृहस्थी वारनि खे त ॾाढी वॾी ड्यूटी आहे। तव्हां पंहिंजे घर जो वायुमंडल एॾो सुठो ठाहे छॾो कि भले ई तव्हांजे घर जे ॿाहिरि बोर्ड न लॻल आहे, झंडो न लॻल आहे, लेकिन माण्हू बाबा जे घर अचनि, बाबा जो ॿार जिते रहंदा आहिनि उहो बाबा जो घर ई सम्झंदा आहिनि न, त उन्हनि खे अलौकिकता अनुभव थिए। उन्हनि खे ईअं न लॻे असां तव्हां सां मिलण आया आहियूं, उन्हनि खे लॻे जीअं असां मंदर में आया आहियूं। त बाबा चवनि था ईअं न सम्झो असां में कोई गुण न आहे, कोई विशेषता न आहे। हर हिक में कोई न कोई गुण या विशेषता हूंदो ई आहे। त बाबा हाणे असांखे चवनि था हीअं त न सम्झंदा आहियो न असां में कोई गुण न आहे। इहे त भगत चईंदा आहिनि न कि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। गुणनि जे सागर बाप जा ॿार ठहिण अर्थात गुणवान ठहिण। त हर हिक में कंहिं न कंहिं गुण जी विशेषता आहे। हर हिक में कंहिं न कंहिं गुण जी विशेषता आहे ऐं बाबा उन विशेषता खे ई ॾिसंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि जीअं राज परिवार जे हर व्यक्ति में एतिरी समानता ज़रूरु हूंदी आहे। राज्य परिवार जे हर व्यक्ति में एतिरी समानता ज़रूरु हूंदी आहे जो उहो भिखारी न थी सघंदो। जीअं वॾे घराने जी आत्मायूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि मां कोई भिखारी थोरी थी सघंदो आहे न। ईअं गुणनि जे सागर बाप जा ॿार कोई बि गुण जी विशेषता जे बिना ॿार कहलाए न सघंदो। त हर हिक में कोई न कोई विशेषता ज़रूरु आहे, तॾहिं त उहो बाबा जो ॿार ठहियो आहे न। बाबा त चईंदा आहिनि न चाहे चंद्रवंशी में लास्ट आत्मा छो न हुजे, त्रेता युग जी लास्ट आत्मा, उहो बि कम से कम इहे त चईंदी मुंहिंजो बाबा, उहो बि कम से कम सृष्टि चक्कर जो ज्ञान त हुनजी बुद्धि में हूंदो न।
तॾहिं त उहा स्वर्ग में अची सघंदी आहे। स्वर्ग में अचण वारी आत्मा ख़ुदि खे आत्मा बाबा खे ऐं सृष्टि चक्कर खे मञंदी है न। त बाबा असांखे चवनि था त सभी गुणवान आयो, महान आयो, विशेष आत्माएं आयो, चैतन्य तारामंडल जो श्रृंगार आयो। त सम्झो तव्हां सभु केरु आहियो, निर्बल न आहियो, बलवान आहियो, छोजी मास्टर सर्वशक्तिवान आहियो न। अहिड़ो रूहानी नशो सदा रहंदो आहे, अहिड़ो रूहानी नशो सदा रहंदो आहे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। रूहानियत में अभिमान न हूंदो आहे न, रूहानियत में अभिमान न हूंदो आहे। जेकी आत्मा में रूहानियत हूंदी न, जो ख़ुदि खे आत्मा सम्झंदी न, जी सम्झो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं, अगरि बाबा सां सम्झो सुठो मिलन थो थिए, बाबा जे ज्ञान असांखे सम्झ में थो अचे, बाबा सां असांखे प्राप्ति थिए थी, है न। बाबा जी हर धारणा खे असां धारण करे था सघूं। असां अगरि आत्मिक स्वरूप में हूंदासीं न त कॾहिं असांखे अभिमान न ईंदो, स्वमान हूंदो। स्वमान अर्थात स्व आत्मा जो मान। भले कोई आत्मा खे ज्ञान सम्झ में न बि अचे, कोई एतिरी धारणा मुहूर्त न बि आहे, कोई विघ्न मुहूर्त आहे, कोई छा बि आहे, लेकिन त बि उन आत्मा खे अभिमान न ईंदो कि मां त हेॾी होशियारु आहियां, ईअं न आहे। ॿियो ई उन्हनि खे उन्हनि जे मथां दया ईंदी। सोचो जेके आत्मायूं बाबा जे ज्ञान में अची करे बि विघ्न विझंदियूं आहिनि, है न, उन्हनि जी क़िस्मत ॾिसो। भॻवान जो ठहिण खां पोइ बि उहा भॻवान जी शक्ति खे ग़लति यूज़ करे हिक ॿिए जे जीवन में विघ्न विझंदियूं आहिनि, हिक ॿिए खे किराइण जी प्लानिंग कंदियूं आहिनि। हीअं थींदो आहे न भई, हिते बि अगरि तव्हां किथे किथे ॾिसो भई, चई न सघंदा आहियूं, लेकिन नज़र त सभिनि खे सभु ईंदो आहे न कि केरु कीअं आहे छा आहे, लेकिन असांखे उहो दिमाग़ में न रखिणो आहे। असांखे बसि बाबा खे चई करे उन आत्मा जे मथां बि रहम करिणो आहे न। बाबा जे घर में अची करे कोई हीअं करे त उन्हनि जे मथां त रहम ई करिणो खपे न। त बाबा असांखे चवनि था कि रूहानियत वारी आत्मा खे कॾहिं अभिमान न ईंदो। स्वमान ऐं अभिमान ॿिन्हिनि में अंतर आहे। स्वमान ऐं अभिमान, स्वमान मतिलबु मां आत्मा, मास्टर सर्वशक्तिवान। असां माया जे हर वार ते असां माया सां हर प्रकार सां जीत बि पायूं, त बि असांखे अभिमान न अचे। बाबा तव्हांजी वाह वाह बि करनि त बि तव्हांखे अभिमान न अचे, है न। बाबा तव्हांजी वाह वाह बि करनि त बि तव्हांखे अभिमान न अचे। त सदा स्वमान जी सीट ते स्थित रहो, अभिमान जी सीट छॾे छॾो। अभिमान जी सीट मथां खां ॾाढी सजी सजाई हूंदी आहे, ॾिसण में आराम पसंदि ऐं दिलि पसंदि हूंदी आहे, लेकिन अंदरि कांटनि जी सीट हूंदी आहे। जेकी अभिमान जी सीट हूंदी आहे न, अॼु ॾिसो अगरि कंहिंखे बि ज्ञान मार्ग में अगरि ॾिसो तव्हांखे कोई विशेषता आहे, उन विशेषता अनुसार अगरि तव्हांखे कोई, तव्हां सम्झो सुठो भाषण कंदा आहियो, सुठी मुरली ॿुधाईंदा आहियो, सुठो कोर्स कराईंदा आहियो, अगरि तव्हांजी सभु माण्हू तारीफ़ करनि ऐं तव्हांखे अभिमान अची वञे कि मुरली त मां ई ॿुधाईंदमि, मां ई सुठी मुरली ॿुधाईंदी आहियां, मां ई सुठी रीति क्लास कराईंदी आहियां, मूंखे ई दीदी अॻियां रखंदी, मां ई सभु कंदी आहियां, त इहे मांपन जो अभिमान अची वियो न। ऐं अगरि असां सोचूं कि चलो बाबा असां में विशेषता विधी अथई
कि असां सुठी रीति मुरली ॿुधाए सघूं, सुठी रीति क्लास कराए सघूं, सुठी रीति कोर्स कराए सघूं। त बाबा जो शुक्रिया। तव्हांजी कोई तारीफ़ बि करे त अंदरि ई अंदरि शुक्रिया बाबा। तव्हांखे कोई बार बार चए त बि शुक्रिया बाबा। त बाबा असांखे चवनि था कि असांखे न कॾहिं अभिमान न अचिणो खपे। ऐं कोई कॾहिं कॾहिं थींदो आहे न, सभु माण्हू चईंदा आहिनि तव्हां मन ई मन में बसि बाबा बाबा, सभु बाबा ई बाबा ई बाबा ई कराइनि था। त अभिमान जी सीट छॾे ॾियो। अभिमान जी सीट मथां खां ॾाढी सजी सजाई हूंदी आहे। ॾिसण में आराम पसंदि दिलि पसंदि आहे, ॾिसण में आराम पसंदि दिलि पसंदि हूंदी, लेकिन हूंदी कांटनि जी सीट। ये सीट अभिमान जी सीट ईअं सम्झो जीअं कहावत आहे न, खाओ त बि पछतायो, न खाओ त बि पछतायो। हिकु ॿ खे ॾिसंदे सोचंदा आहिनि कि असां बि टेस्ट वठी वठूं न। सम्झो कंहिंखे सुठो मान सम्मान मिले थो, कंहिंखे छा मिले थो, त माण्हू सोचंदा आहिनि असां बि थोरो टेस्ट वठी वठूं, असां बि फलाने फलाने अनुभव कई, असां बि छो न करूं। त छॾे बि न सघंदा आहिनि। ऐं जॾहिं वेहींदा आहिनि त कांटा त लॻणा ई आहिनि, है न। कांटा त लॻणा ई आहिनि। हर हिक खे लॻंदो आहे न भई घर में बि नुंहं खे लॻे कि मां वॾी थियां। कंहिंखे लॻंदो आहे घर में बि अगरि नुंहं हूंदी आहे न त सोचंदी आहे मां वॾी थियां। त वॾी नुंहं सोचती कॾहिं ईअं ससु जी जॻह मूंखे मां वेहींदमि, है न। काथे काथे ईअं सोचंदा आहिनि। काथे काथे त माण्हुनि खे लॻंदो आहे न, सम्झी वेंदा आहिनि कि न न इहे ज़िम्मेवारी जो बोझ केरु खणंदो, है न। त काथे काथे त माण्हू सम्झंदा आहिनि त सोचंदा आहिनि न वॾा हुजनि ॿई घर में, असांखे न खपे इहे सभु। त काथे काथे माण्हू समझदार हूंदा आहिनि छो जी उहा वॾनि जो न मेंटल बोझ ज़्यादा हूंदो आहे, उहो ऑटोमेटिकली हूंदो आहे, है न। ॾिसो अगरि घर में वॾा हूंदा आहिनि त माण्हू सोचंदा आहिनि न उहे जीअं नंढनि वांगुरु हलंदा आहिनि। उन्हनि खे लॻंदो हा कुझु हूंदो उल्टो सिल्टो त न मम्मी चई छॾंदी। ऐं काथे काथे ससु वीचारी ॾिसंदी आहे ईअं ठीकु न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे। नुंहं खे चए त नुंहं सॼो किटकिट थी करे, लेकिन उन्हनि खे उन्हनि जो पार्ट ई उहो थी वेंदो आहे न, है न। त नंढनि खे त लॻंदो सॼो ॾींहुं विंद विंद अथसि, किटकिट थी करे, ईअं थी करे, हूअं थी करे, सॼो ॾींहुं चए थी वे हीअं कर। लेकिन हुननि जो कमु ई इहो मथां मथां ऑब्ज़र्व करणु, पोइ तव्हांखे ॿुधाइणु, है न। त कोई कोई इंसानु त समझदार हूंदो आहे जो सम्झी वेंदो आहे कि न भई इहे कोई चए थो त जीअं नंढा ॿार हूंदा आहिनि न, नंढे ॿार ऐं तव्हां में फ़र्क़ु केतिरो आहे। नंढा ॿार हुन चीज़ खे कहिड़ी रीति ॾिसंदा ऐं तव्हां कीअं ॾिसंदव। तव्हां हुनखे चईंदो न हीअं बि थी सघंदो आहे, हीअं कर हीअं कर, उहो चईंदो अरे मम्मी मथो ई थी खाए। पोइ जॾहिं हुन सां थींदो आहे न पोइ हुनखे लॻंदो आहे त मम्मी सही पई चए। त ईअं ई ससु ऐं नुंहं बि आहिनि। नुंहं बसि सोचती आहे कि मां शादी कई त मां वॾी थी वई आहियां, हाणे न छो जी उन्हनि खे उन्हनि तव्हां जहिड़ो जीवन जी करे अॻियां विया आहिनि, त उन्हनि खे पतो आहे ईअं ईअं थींदो आहे, त उहो तव्हांखे फ्यूचर जे हिसाब सां आइडियो ॾींदा आहिनि। लेकिन तव्हांखे हुन समय लॻंदो आहे कि मथो थी खाए, है न। त बाबा असांखे चईंदा आहिनि कि माण्हू त सोचंदा आहिनि भई असां बि हिन सीट ते वियूं, लेकिन उहा सीट कांटनि जी हूंदी आहे, अंदरि बराबरि हूंदी आहे, है न, बराबरि हूंदी आहे। जीअं त माण्हू सोचंदा आहिनि कि न असां बि त वॾा थियूं, सिखूं त खाऊं त बि पछताईंदा आहिनि, न खाईंदा त बि पछताईंदा आहिनि। हीअ कहावत आहे न हिकु, त इहे बि ईअं ई आहे। हिकु ॿ खे ॾिसंदे सोचंदा आहिनि असां बि टेस्ट करे वठूं, फलाने फलाने अनुभव कई, असां बि छो न करूं। त छॾे बि न सघंदा आहिनि। ऐं जॾहिं सीट ते वेहींदा आहिनि त कांटा त लॻणा ई आहिनि। जी कई बार माण्हू सोचंदा आहिनि न शादी करूं त बि पछतायूं, न करूं त बि पछताईंदा आहिनि कई माण्हू। ऐं जेका समझदार हूंदा आहिनि उहे सोचंदा आहिनि भई
भी शादी कंदासीं त ये ज़िम्मेवारी ईंदी, निभाए सघंदा आहियूं। अॼुकल्ह जी जनरेशन खे त ॾाढो सोचे सम्झी करिणो खपे शादी, छोजी शादी खां पोइ जेकी ज़िम्मेवारी ईंदी आहे उहो ॾाढो माण्हू अॼुकल्ह ज़िम्मेवारी निभाइण में ॾाढो कचा आहिनि। छोजी अकेले खाए ॾिठो आहे न, अॼु ॿार वॾो थींदो चईंदो मां ॿाहिरि पढ़णु थो वञा, हुते विया त बसि हुते त कोई ज़िम्मेवारी न आहे, अकेला खाओ पीओ, कोई चइण वारो न आहे, जीअं रहो। हाणे कंहिं 3-4 साल ईअं रहणु सिखी विया त उन्हनि जी आदत पइजी वेंदी आहे न, उन्हनि जी आदत पइजी वेंदी आहे अकेले रहणु, पंहिंजे हिसाब सां खाइणु उथणु पीअणु। ऐं उन खां पोइ पढ़ाई कंप्लीट थींदी, जॉब कंप्लीट थींदी त तव्हां चईंदव भई शादी कर। हाणे 3-4 साल त वीचारे अकेले जीवन जीअण आनंद वठे, हाणे हिकदमि सां बोझ, है न, त वरी शादी कंदा त पोइ ॿार बि थींदा, पोइ हिकदमि सां बोझ ईंदो आहे माण्हुनि जे मथां, है न, त माण्हू उठाए नथो सघे। पोइ सोचे थो माउ बाप सां अलॻि रहूं त माण्हू उन्हनि खे टोकनि था, भई ससु सहुरे खे माण्हू मदद नथा करनि, उन्हनि खे वृद्धाश्रम में विझी थो भई। त बोझ उठाइणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, है न। त हिन करे अगरि तव्हांजे घर में कोई वॾो आहे, हले थो न, हलणु ॾियो, तव्हां आराम सां पंहिंजो जीवन जियो। जॾहिं तव्हांखे ईंदो चांस पाणे ई वठी वठिजो, हुनखे किराइण जी कोशिशि न करो। तॾहिं माण्हू सोचंदा आहिनि न, त बाबा चईंदा आहिनि कि दुनिया में हीअं थींदो आहे न, त बाबा असांखे चवनि था कि हमेशह स्वमान में रहो, कॾहिं बि अभिमान जी सीट में न अचो। अभिमान जी सीट कांटनि जी सीट हूंदी आहे। जीअं दुनिया में बि माण्हू सोचंदा आहिनि न, छॾे बि न सघंदा आहिनि, ऐं जॾहिं वेहींदा आहिनि वॾो थी करे अभिमान में त काटनि बि लॻंदा आहिनि। त ईअं ई ॿाहिरां सां दिखावटी धोखो ॾियण वारी अभिमान जी सीट ते कॾहिं बि वेहण जो प्रयत्न न करो, है न। ॿाहिरां जी अभिमान जी सीट ते कॾहिं बि वेहण जो प्रयत्न न करो, ॿाहिरां जी अभिमान जी सीट ते, कि हा भई मां ॾाढो सुठो कोर्स कराईंदी आहियां, ॾाढी मुरली सुठी ॿुधाईंदी आहियां, मां सुठी इंचार्ज आहियां, मां फलानी आहियां फलानी आहियां। सुमान जी सीट ते सदा सुखी, सदा श्रेष्ठ, सदा सर्व प्राप्ति स्वरूप जो अनुभव करो। सभिनि खां सुठो सुमान आहे कि मां आत्मा बाबा जी संतान आहियां, है न। मां आत्मा मास्टर सर्वशक्तिवान जी संतान आहियां। केॾो सुठो सुमान आहे। हिन सुमान में स्थित थी करे वियो, सदा सुखी, सदा अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा रहो। सर्वनि खे बि सर्व शक्तियूं दान ॾींदा रहो, सहयोग ॾींदा रहो, बांटदा रहो, सर्व प्राप्ति स्वरूप अनुभव कंदा रहो। पंहिंजी विशेषता बाप खे ॼाणण ऐं मिलन मल्हाइण जी आहे। हिन खे स्मृति में रखी सदा हर्षित रहो, है न। पंहिंजी विशेषता छा आहे? सदा बाप सां मिलन मल्हाइण जी विशेष। हाणे कहिड़ो समय थो हले, सदा बाप सां मिलन मल्हाइण जो। त इहे सदा यादि रखो कि हाणे असांखे सदा बसि बाप सां मिलन मल्हाईंदा रहो, चाहे निराकारी रूप में, चाहे आकारी रूप में, चाहे संगम युग ते अची करे ब्रह्मन ठही बाबा सां मिलन मल्हाईंदा रहो। साकार में बि अनुभव करो बाबा खे। बाबा सां गॾु असां उथूं था, विहूं था, खाऊं था, पीऊं था, कमु था करूं। जीअं ॿुधायो न कि चंद्रमा सितारनि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि, ईअं फॉलो फादर करो। असांखे छा करिणो आहे? फॉलो फादर करिणो आहे। हाणे बाबा दादी जी सां ॻाल्हाइनि था। पंहिंजे खे सभिनि जी तव्हां बि सभिनि जी विशेषता ॾिठी आहे न। चक्कर में छा ॾिठो?
नंढनि जी बि विशेषता आहे त वॾनि जी बि विशेषता ॾिसी, है न। हिकु त सदा ख़ुदि खे आहे न पूज्य आत्मा सम्झो। पूज्य आत्मा सम्झण सां असां सर्व खे हमेशह दुआयूं ॾींदा रहंदासीं। ॿियो हमेशह सम्झो कि असां सभिनि जी विशेषता ॾिसण जो चश्मो पाए छॾियो, है न। ॿियो कुझु बि न, इहे त ॾिसी सघंदा आहिनि न कि विश्व जी सर्व आत्मायूं शिव बाबा जी संतान आहिनि, है न। विश्व जी सर्व आत्मायूं शिव बाबा जी संतान आहिनि। त विशेषता वर्णन करण में ॿुधण में केतिरो सभु हर्षित थींदा आहियो। सभु हर्षित थी करे ॿुधो था न, है न। तव्हांजी कोई विशेषता वर्णन करे, तव्हांखे सुठी सुठी ॻाल्हियूं चई, बसि असांखे ध्यानु रखिणो आहे असांखे अहंकार न अचे, है न। बाबा जॾहिं चईंदा आहिनि न मुंहिंजा ॿार हीअं, मुंहिंजा ॿार हीअं, मुंहिंजा ॿार हीअं, त ख़ुशी बि थींदी आहे, लेकिन असांखे अहंकार न अचिणो खपे। शुद्ध अहंकार अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन कॾहिं कॾहिं थींदो न कि हा मां बाबा जो ॿार, कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि हा कंहिं कंहिं ॿार खे ॾिठो हीअं आहे हीअं आहे, ऐं अगरि तव्हां हूअं पुरुषारत कयो, हूअं तव्हांजो हूअं चार्ट आहे त तव्हांखे अहंकार ईंदो आहे। भले पतो तव्हांखे ऐं बाबा खे ई आहे, लेकिन त बि असांखे माण्हुनि खे बि लॻी वेंदो आहे, लेकिन असांखे अहंकार त न ईंदो आहे। पोइ इहे बि चेक करिणो आहे। त बाबा असांखे चवनि था कि विशेषता ॾिसंदे वर्णन कंदे कॾहिं बि अहंकार में न अचो, सदा हर्षित रहो। बाबा हाणे पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था। हर हिकु पंहिंजी श्रेष्ठ तक़दीर खे ॼाणंदा आहियो न। केतिरा श्रेष्ठ तक़दीर श्रेष्ठ कर्म द्वारा ठाहियो था, है न। केतिरी श्रेष्ठ तक़दीर श्रेष्ठ कर्मनि द्वारा ठाहियो था। जेतिरी श्रेष्ठ कर्म ओतिरी तक़दीर जी लकीर लंबी ऐं स्पष्ट आहे, है न। हर हिकु पंहिंजी श्रेष्ठ तक़दीर खे ॼाणंदा आहियो न। जेतिरी श्रेष्ठ तक़दीर श्रेष्ठ कर्मनि द्वारा ठाहियो था, जेतिरा श्रेष्ठ कर्म ओतिरी तक़दीर जी लकीर लंबी ऐं स्पष्ट आहे। मतिलबु कर्मनि द्वारा ई असांजी तक़दीर जी लकीर ठहींदी। जीअं हथनि द्वारा तक़दीर ॾिसंदा आहियो न, त छा ॾिसंदा आहियो? लंबी लकीर ॾिसंदा आहियो, विच विच में कट त न आहे। ॾिसो माण्हू पंहिंजे हथनि जी लकीर ॾिसंदा आहिनि, है न। दुनिया में इहे बि ॾिसो विद्या थींदी आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि न इहे असांजो कमु न आहे, इहे हुननि जो ई कमु आहे। जीअं हथनि द्वारा तक़दीर ॾिसंदा आहियो त छा ॾिसंदा आहियो? लकीर लंबी आहे, विच विच में कट त न आहे। ईअं हिते बि ईअं ई आहे। अगरि श्रेष्ठ कर्म वारा आहिनि त तक़दीर जी लकीर लंबी ऐं सदा जे लाइ स्पष्ट आहे। ऐं श्रेष्ठ आहे। अगरि सदा श्रेष्ठ कर्म वारा आहियो त तक़दीर जी लकीर लंबी बि आहे ऐं सदा जे लाइ स्पष्ट बि आहे। अगरि कॾहिं कॾहिं श्रेष्ठ कर्म कंदा आहियो, कॾहिं साधारण, त लकीर में जे विच में कट थी वेंदो आहे। त ॾिसो बाबा हथ जी रेखा पढ़ण बि सेखारीनि था, है न। मतिलबु हथ में अगरि लकीर आहिनि ॾाढी सारी विच में, त मतिलबु असांजा कॾहिं कॾहिं श्रेष्ठ कर्म आहिनि, कॾहिं कॾहिं न आहिनि। अविनाशी न आहे, कॾहिं रुकंदा कॾहिं अॻियां हलंदा। इन जे लाइ सदा श्रेष्ठ कर्मधारी ठहो।
बाबा तकदीर ठाहिण जो साधन छा ॾिनो अथई? श्रेष्ठ कर्म। मतिलबु बाबा जी श्रीमत अनुसार कर्म करो। केतिरो सहज आहे तकदीर ठाहिण, है न? श्रेष्ठ कर्म करो ऐं पद्मा पदम भाग्यशाली जी तकदीर प्राप्त करो। श्रेष्ठ कर्म करो ऐं पद्मा पदम भाग्यशाली ठहिण जी तकदीर प्राप्त करो। श्रेष्ठ कर्म जो आधार छा आहे? श्रेष्ठ स्मृति। श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाप जी स्मृति में रहण अर्थात श्रेष्ठ कर्म करणु। ऐं श्रेष्ठ स्मृति कहिड़ी आहे? सदा बाप जी यादि में रहो ऐं कर्म करो। त श्रेष्ठ तकदीर खे ऊचो ठाहिण जो साधन आहे श्रेष्ठ कर्म। श्रेष्ठ कर्म कीअं ठहींदा? श्रेष्ठ स्मृति सां। श्रेष्ठ स्मृति छा आहे? बाप जी स्मृति अर्थात श्रेष्ठ कर्म करणु। ईअं तकदीरवान आहियो न? बाबा प्रश्न था पुछनि। तकदीरवान त सभी आहिनि, लेकिन श्रेष्ठ आहियो या साधारण तकदीरवान आहियो? इन में नंबर आहे त सदा जी तकदीर जी लकीर खीचे वरिती आहे त अॼु चेक कजो कि सदा तव्हां बाप जी यादि में रही करे हर कर्म कंदा आहियो। जॾहिं असां बाप जी यादि में रही करे हर कर्म कंदासीं न, त मतिलबु कि उहो श्रेष्ठ कर्म थी वेंदो। पोइ असांजी तकदीर जी लकीर बि लंबी थी वेंदी। त बाबा चवनि था त तकदीर जी लकीर खीचे वरिती आहे या नंढी खीची आहे? लंबी आहे न, अविनाशी आहे न, विच विच में ख़तमु थियण वारी त न आहे न, सदा हलण वारी आहे न। बाबा चवनि था ईअं तकदीरवान आहियो। हाणे जी बि तकदीरवान ऐं अनेक जन्मनि जे तकदीरवान, है न? ईअं त बाबा चईंदा आहिनि 21 जन्मनि जो वरसो आहे, लेकिन बाबा असांखे चईंदा आहिनि न कि पूरे 84 जन्मनि जो शुजी पूज्य जो बि ठाहियो। पुजारीपन में बि असां सुठा पुजारी ठहूं, है न? ऐं पुजारी जॾहिं भक्ति मार्ग शुरू थींदो त असांजा ई चित्र ठाहे करे माण्हू पूजदा, त ऑटोमेटिकली असांजो जीवन बि सुठो ई हूंदो, है न? ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। सभी पंहिंजे खे हिन ड्रामा जे अंदरि बाप जे साथ स्नेही सहयोगी आत्मायूं आहियो। सभी पंहिंजे खे हिन ड्रामा जे अंदरि बाप सां गॾु स्नेही ऐं सहयोगी आत्मायूं आहियो। बाबा सां गॾु स्नेही ऐं सहयोगी। चेक करो तव्हां बाबा जी स्नेही आहियो। ॾिसो हीअं त बाबा चईंदा आहिनि कि सभु ॿारनि जो स्नेह बाबा सां आहे, हर हिक जो आहे ई सही, है न? लेकिन बाबा छा चईंदा आहिनि? स्नेह आहे त खुद खे परिवर्तन करो, है न? स्नेही जी मुख्य निशानी छा आहे? परिवर्तन। छो जी जंहिंसां स्नेह हूंदो आहे त उहो इंसानु उहो ई कमु कंदो आहे न जो स्नेही खे पसंदि हुजे, है न? ॾिसो अॼु ॿार बि माउ पीउ सां स्नेह हूंदो आहे त माउ पीउ जो चयो मञंदो आहे न। अगरि चए मम्मी पापा मूंखे तव्हां सां ॾाढो प्यारु आहे त चयो न मञे त माउ पीउ छा चईंदसि कि न तूं त कूड़ थो ॻाल्हाए, तूं असांजो चयो ई नथो मञे, है न? अॼु पति पत्नी में प्यारु आहे त उहा हिक ॿिए जी साथ हलंदा आहिनि न, है न? अगरि प्यारु न आहे त चईंदा न कि न हिक ॿिए जो चए ते हलंदा ई न। त प्यार जी निशानी अज्ञान काल में बि प्यार जी निशानी छा ॾेखारींदा आहिनि? कि हुनजो चयो मञे, हुनजे चए ते हले, हुननि जे राय सलाह ते हले, है न? साथी ठही हले। तॾहिं माण्हू सोचंदा आहिनि कि हा
माउ पीउ सां प्यारु आहे या माउ पीउ जो ॿारनि ते प्यारु आहे या पति पत्नी में प्यारु आहे न। त हिते अगरि बाबा सां असांखे स्नेह आहे त बाबा सां स्नेह मतिलबु बाबा जी केतिरी मतनि खे असां जीवन में धारण करे हलूं था। त चेक करो बाबा जी हर श्रीमत रोज़ मुरली में बाबा जी अलॻि अलॻि मतियूं असांखे मिलंदियूं आहिनि न। त मां बाबा जो हर चयो मञी करे हलां थी त हिन सां सम्झी वठिजो कि हा मुंहिंजो स्नेह केतिरो परसेंटेज जो आहे। ऐं सहयोगी आत्माएं आहियो। सहयोगी मतिलबु तन सां बि जॾहिं शरीर सां बि कमु करो त बाबा जी यादि में, मन में बि बाबा जी यादि हुजे, धन बि बाबा जी यादि में कार्य में लॻायो, है न। त सहयोगी आत्माएं इहे सम्झी करे हलंदा आहियो कि असां हिन ड्रामा जे अंदरि बाप सां गॾु सदा सहयोगी स्नेही ऐं सहयोगी आत्माएं आहियूं। असां आत्माउनि जो एतिरो श्रेष्ठ भाग्य मिलियो आहे, इहो ऑक्यूपेशन सदा यादि रहंदो आहे, है न। ॾिसो दुनिया में माण्हू कंहिंजा सहयोगी स्नेही आहिनि ऐं असां कंहिंजा सहयोगी ऐं स्नेही आहियूं। दुनिया वारा त पहचाने ई नथा सघनि कि बाबा केरु आहे, असां केरु आहियूं, लेकिन असां ख़ुदि खे पहचानियो, बाबा खे पहचानियो, बाबा सां स्नेह, बाबा जे स्नेही आहियूं, बाबा जे सहयोगी आहियूं। त सोचो असां आत्माउनि जो एतिरो श्रेष्ठ भाग्य मिलियो आहे, इहो ऑक्यूपेशन सदा यादि रहंदो आहे। जे लौकिक ऑक्यूपेशन वारी आत्माउनि सां गॾु बि कार्य करण वारनि खे केतिरो ऊचो सम्झंदा आहिनि, है न। सोचो जो प्राइम मिनिस्टर सां गॾु कमु कंदो हूंदो, प्रेसिडेंट सां गॾु कमु कंदो हूंदो, उन्हनि खे माण्हू बि केॾी ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि। चाहे प्रेसिडेंट जो गार्ड ई छो न हुजे, चाहे प्रेसिडेंट जो ड्राइवर ई छो न हुजे, चाहे प्रेसिडेंट जो रोटी ठाहिण वारो ई छो न हुजे, लेकिन हर हिकु उनखे केॾो ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि कि प्रेसिडेंट वटि कमु कंदो आहे, है न। त लौकिक ऑक्यूपेशन वारी आत्माउनि सां गॾु बि कार्य करण वारनि खे केतिरो ऊच सम्झंदा आहिनि, लेकिन तव्हांजो पाठ, तव्हांजो कार्य स्वयं बाबा सां गॾु आहे। हाणे इहे न सम्झो कि मां कंहिंजी माउ आहियां, मां कंहिंजी ज़ाल आहियां, कंहिंजी नुंहुं, कंहिंजी धीअ, कंहिंजो पति, कंहिंजो पुटु, कंहिंजो फलानो। मां हाणे केरु आहियां, श्री असांजो मर्ज़ीवा जीवन आहे न, मर्ज़ीवा जीवन मतिलबु बाबा जी साथी। हाणे असांखे इहो जीवन छो मिलियो आहे? बाबा जे कार्य में मददगार आहियूं तॾहिं त मिलियो आहे न, है न। त कंहिंजे हाणे साथी ठहिया आहियूं। तव्हांजो पाठ, तव्हांजो कार्य स्वयं बाप सां गॾु आहे त केतिरो श्रेष्ठ पाठ थी वियो न। ईअं सम्झंदा आहियो। पहिरियों त सिर्फ़ु पुकारंदा हुआसीं कि थोरे घड़ी जे लाइ दर्शन मिली वञे। भक्ति मार्ग में त भॻवान ऐं भगत, मालिक ऐं भिखारी जो संबंध हुयो, है न। ऐं बसि हिकु दर्शन जा प्यासा हूंदा आहिनि भक्ति मार्ग में। जीअं बाबा साकार में एॾो मुरली अची करे ॿुधाईंदा हुया, अधु घंटो, कलाकु, अव्यक्त बाप दादा एॾा घंटा असां सां गॾु वेहींदा हुया। ईअं भक्ति में कोई भॻवान सां मिलणु चाहींदो आहे? ईअं उन्हनि खे त बसि हिकु घड़ी जी दर्शन खपे, है न। अॼु तव्हां ॾिसो वञे जो माण्हू भागवत ॿुधंदो आहे, कीर्तन ॿुधंदो आहे, केतिरा परसेंट माण्हू सुठी रीति कीर्तन ॿुधंदा हूंदा, केतिरा धारण करे ईंदा हूंदा, केतिरा शांती सां वेहींदा हूंदा। लेकिन हिते त बाबा जी मुरली अधु घंटो, कलाकु या अव्यक्त बाप दादा जॾहिं ईंदा आहिनि त ॾिसो ॿार कीअं चुपचाप सां ॿुधंदा आहिनि। ये ॾिसो निशानी आहे न।
चाहे अगरि तव्हां सेंटर ते बि वेंदा हूंदव, मुरली ॿुधंदा हूंदव, त कीअं आराम सां ॿुधी ईंदा आहियो न। भले ॿुधी हेॾे होॾे बि विच विच में भटकंदी हूंदी, लेकिन एतिरी त न भटकंदी हूंदी जेतिरी भक्ति मार्ग में माण्हू कीर्तन ॿुधण जे समय माण्हुनि जी भटकंदी आहे। अॼु सिंधी माण्हुनि खे त पंजाबी कीर्तन सम्झ में ई न ईंदो, ई त ईअं ई हली वेंदा आहिनि। पंजाबी में सुखमनी पढ़णु, ईअं पढ़णु, है न, सम्झ में ईंदो थोरी आहे उन्हनि खे। भागवत हाणे माण्हू आरती कंदा आहिनि, आरती सम्झ में ईंदी आहे? अर्थ पूरो थोरी ईंदो आहे। माण्हू चालीसा पढ़ंदो आहे, अर्थ थोरी ईंदो आहे, है न। गीता भागवतियूं आदि माण्हू कंदो आहे, चलो ठीकु आहे, कहाणियुनि जे रूप में, लेकिन हुन रीति माण्हू हलनि थोरी था, है न, सिर्फ़ु ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि। लेकिन हिते त असां कंहिंसां गॾु आहियूं, कंहिंजो ज्ञान रोज़ु ॿुधंदा आहियूं, कंहिंजी मत ते असां हलूं था, त तव्हांजो पाठ केॾो ऊचो आहे। भक्ति मार्ग में त माण्हू हिकु घड़ी जे लाइ दर्शन करणु, ऐं हिते त असां अमृत वेलो 45 मिनट, 1 घंटो ताईं बाबा खे यादि कंदा आहियूं, है न। भले योग न बि लॻे, भले निराकार स्थिति न बि आहे, लेकिन साम्हूं बाप दादा खे त ॾिसंदा आहियो न, गीत वॼंदा आहिनि, थोरी त ॿुधी लॻंदी हूंदी न। तॾहिं त माण्हू 1 घंटो वेहींदो आहे न उते चुपचाप। हीअं भक्ति मार्ग में वेह माण्हू, हुननि खे त अलाए छा छा यादि अचे। त सोचो, 1 घड़ी जे दर्शन जे लाइ माण्हू भक्ति मार्ग में पुकारंदा आहिनि, इहे इच्छा रखंदा आहिनि कि अधिकारी ठहिण जी इच्छा व संकल्प त सोच में बि न ईंदो आहे, है न। उन्हनि खे त बसि दर्शन खपे, उन्हनि जो त बसि कमु थी वञे। लेकिन भॻवान सां असांखे प्राप्ति थिए, भॻवान जो ज्ञान असां ॿुधी करे जीवन खे परिवर्तन करूं, भॻवान जी दुनिया में असां वञी करे ऊच पद पायूं, ये त उन्हनि खे संकल्प में बि न ईंदो आहे। अधिकारी ठहिणु मतिलबु, हाणे असां अधिकारी आहियूं न, छो श्री बाबा खे असां हर संबंध सां यादि कंदा आहियूं, त हर संबंध में जो प्राप्ति आहे हुन जा अधिकारी थी वियासीं। त भक्ति मार्ग में त अधिकारी ठहिण जी इच्छा व संकल्प त सोच में बि न हूंदो आहे, असंभव सम्झंदा आहिनि कि असां ऐं भॻवान जा ॿार। चईंदा आहिनि तव्हां माता पिता सां बालक थींदा, लेकिन सम्झंदा न आहिनि। हाणे जो असंभव ॻाल्हि आहे उहो ई संभव साकार थी वई आहे न। सम्झंदा आहियो न, बाबा असांजो बाबा आहे। ॾिसो, तव्हां ख़ुदि खे ऐं भॻत खे ॾिसजो। सम्झो कोई भॻत शिवलिंग जी पूजा थो करे, उहो कीअं थो करे, ऐं तव्हां शिव बाबा खे कीअं संबंध सां यादि कंदा आहियो, कंहिंजो केॾो पंहिंजो सम्झी करे तव्हां अधिकार सां उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियो, उथंदा वेहींदा, खाईंदा पीअंदा, कमु कंदा आहियो। त इहा स्मृति रहंदी आहे भक्ति मार्ग में, सदा रही। त बाबा चवनि था कि हाणे भक्ति मार्ग में त असंभव सम्झंदा आहिनि, लेकिन तव्हां ॿारनि खे सदा रहंदी आहे या कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहियो? कॾहिं कॾहिं तव्हां बि बाबा जे अॻियां मांगणु लॻी वेंदा आहियो, जीअं भक्ति मार्ग में माण्हू मांगंदा आहिनि। अगरि कॾहिं कॾहिं स्मृति रहंदी आहे त प्राप्ति छा कंदव? कॾहिं कॾहिं राज्य मिलंदो, है न, कॾहिं कॾहिं राजा ठहींदा, कॾहिं कॾहिं प्रजा ठहींदा, है न। अगरि सदा राजयोगी आहियो, उहो ई सदा जा राजा ठहींदा। जेका सदा राजयोगी हूंदा न, उहो ई सदा जा राजा ठहींदा। सदा राजयोगी अर्थात सदा पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि जा ते राज्य करण वारा, सदा पंहिंजे सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारा, हुनखे चईंदासीं सदा जे राजयोगी। सदा बाप जी यादि में रही करे पंहिंजे स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारा सदा जा राजयोगी, उहो ई सदा जा राजा हूंदा। अधिकार त अविनाशी आहे ऐं सदा काल जो आहे न।
जेतिरो समय बाबा गैरेंटी ॾिनी तई अधु कल्प हुन में सदाकार राज्य पद जी प्राप्ति करे सघंदा आहियो। चेक करो। लेकिन राजयोगी न त राज्य भी न। बाबा चई न वर्तमान ही भविष्य स्पष्ट कंदो। त हाणे अगरि तव्हां राजयोगी न ठहींदा न त राज्य भी न मिलंदो। जॾहिं चांस सदा जो आहे त थोरे समय जो छो वठंदा आहियो, है न। बाबा त असांखे सदा जे लाइ ऑफर था करनि, पोइ तव्हां थोरे समय में ई ख़ुशि थी वेंदा आहियो, है न। थोरे समय में भी अगरि तव्हां थोरो समय मन ते विजय प्राप्त कयो, कर्मी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य कयो, बाबा खे यादि कयो, ओतिरे में ख़ुशि न थियो। असां सपने में भी पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते जे खे कंट्रोल में रखूं। ईअं न कि सपने ईअं त असां कंहिंसां लड़दा मारदा न आहियूं, लेकिन सपने में असां कंहिंसां लड़ूं था, कंहिंखे मारूं था, ईअं भी न हुजिणो। त सदा ये यादि रखो कि मां सदा जी राजयोगी आत्मा आहियां, सदा जो अविनाशी राज्य भाग्य प्राप्त करण वारी आत्मा आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।